उमरकोट रिपोर्टर सूरज कुमार। उमरकोट म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन हाजी ख़ालिद सिराज सूमरो दिवाली जे मौक़े ते अक़लियतुनि सां दिवाली जी ख़ुशियूं मल्हाइण लाइ म्यूनसिपल जे सैनिटरी वर्करनि जे घरनि जो दौरो कयो। उनखे तोहफ़ा ऐं मिठाइयूं पेश कयूं ऐं उन्हनि जे ॿारनि सां मिली करे वक़्तु गुज़ारियो। इन मौक़े ते हुन वर्करनि जा मसइला बि मालूम कया ऐं उन्हनि खे हर मुमकिन ताउन जो यकीन ॾियारियो। ख़ालिद सिराज सूमरो इन मौक़े ते चयो त असांखे पंहिंजी कम्यूनिटी जे हर फ़र्द सां ख़ुशियुनि में शरीक थियणु घुरिजे। दीवाली अमन ऐं मोहबत जो पैगाम आहे ऐं असांखे गॾिजी इन जज़्बे खे हथी ॾियणु घुरिजे। उन वधीक चयो त हीउ वक़्तु आहे त असां अक़लियतुनि खे इहो महसूसु करायूं त असांजी कम्यूनिटी जो अहम हिसो आहिनि। सैनिटरी वर्करनि चेयरमैन जे इन क़दम खे साराहींदे चयो त असांखे ख़ुशी आहे त चेयरमैन साहिब असांखे यादि रखियो ऐं असांजी ख़ुशियुनि में शरीक थिया। उनजो हीउ क़दम असांजी दिलनि खे ॻंढींदड़ आहे ऐं असांखे इहो महसूसु कराए थो त असांजी ख़िदमतुनि जी क़दुरु कई वञे थी। हिकु वर्कर चयो त दिवाली ते हर ई तोहफ़ा ऐं ॾिया असां लाइ तमामु ख़ासि आहिनि। असांखे इहो महसूसु थिए थो त असीं बि हिन समाज जो अहम हिसो आहियूं। इन मौक़े ते समाजी अॻवान नूर मोहम्मद बाबू भाई, उत्तम संग्रासी, इसाक कुंभार, ग़ुलाम हुसैन खोसो, ताज मोहम्मद, DO असद अली बुरगड़ी, दिलीप खत्री ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।